ख़बर ॾींदासीं। ठटे में बि कोरोना वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मक़ामी सतह ते कोरोना जी पखेड़ में वाध थी आहे। वधीक 28 ॼणनि में वायरस जी तस्दीक कई वई आहे, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अघु वधी 200 थी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, जुमशाही अस्पताल जी कोरोना मुतासिर मुलाज़िम जा 12 घर बाक़ी बि कोरोना में वठिजी विया आहिनि। ठटे में कोरोना वायरस बेकाबू थी वियो आहे। ठटे में अॼोके ॾींहं में वधीक 28 कोरोना जा केसिस ज़ाहिर थिया आहिनि। अव्हां खे ॿुधायूं पिया, जंहिंखां पोइ ठटे में कोरोना मरीज़नि जो अघु वधी करे 200 थी वियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी, छत्तीस जिले में कोरोना के मकामी मुंतकिली जा केस तेज़ी सां वधण लॻा आहिनि ऐं उन्हनि में शिदत अची वई आहे। जीअं ई टेस्ट जो सिलसिलो वधायो वियो आहे, गुज़िरियल 24 कलाकनि अंदरि छत्तीस ज़िले अंदरि 28 कोरोना जा मकामी मुंतकिली जा केस साम्हूं आया आहिनि, जंहिंमें पीपल्स अमन ऐं पुलिस सर्विस जी हिकु लेडी डॉक्टराणी उन कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। उनखां आम जेका वधीक घटी जो सुरताली आहे त जुमशाही अस्पताल में जेको अस्पताल जो MS हो, MS समेत 2 डॉक्टर कोरोना में मुब्तला थिया हुआ। उन सां गॾु जुमशाही जो हिकु मुलाज़िम जेको आहे, पैरामेडिकल मुलाज़िम हो, उहो जुमशाही जे सां आहे उनजी कोरोना में मुब्तला थियो हो। उनजी जॾहिं गर्भाती जी टेस्ट कई वई त उनजी गर्भाती 12 गर्भाती जेके आहिनि उन्हनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। समूरनि उनजी गर्भाती खे आइसोलेट कयो वियो आहे। इहे मुख़्तलिफ़ जेके मकामी सतह जे मुंतकिली जा केस उहे वधी रहिया आहिनि। उनखां अॻु में जुमशाही जो जेको MS आहे, उन समेत जुमशाही जो अॻूणो UC जो नाज़ुम आहे, UC चेयर नाज़ुम रहियो आहे, उहो कोरोना में मुब्तला थी चुको आहे। उनखां अलावा छत्तीस ज़िले अंदरि 48 कलाकनि अंदरि 5 डॉक्टर जे कोरोना में मुब्तला थिया आहिनि ऐं छत्तीस ज़िले अंदरि कोरोना में मुब्तला जेके मुतासिर जेके मरीज़ जेके डॉक्टर जो अघु 15 खां वधी वियो आहे। मकामी मुंतकिली जा केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि, जंहिं करे गिनती वारी सूरत आहे। छत्तीस ज़िले अंदरि कोरोना बाबति फोकल पर्सन आहे डॉक्टर जुमन नसीरानी। उनजो चवणु आहे त एतिरा न कयो पियो वञे, ख़ासतौर ते SOP जो ख़्यालु न पियो कयो वञे, जंहिं करे केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। जेतोणीकि 200 जेके कोरोना जा जेके मुतासिर छत्तीस ज़िले में आहिनि, जंहिंमें 6 मौतूं थियूं आहिनि कोरोना में ऐं 50 माण्हू जेके आहिनि कोरोना मुतासिर उहे सत्यापित थी चुका आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेके बाक़ी जेके आहिनि उनखे घर में उनखे आइसोलेट कयो वियो आहे। कुझु जेके आहिनि 7 केस अहिड़ा आहिनि जेके आइसोलेशन वार्ड में उन्हनि खे मुंतक़िल कयो वियो आहे। साथ काथे पाण तजवीज़ ॾिनी वई आहे ज़िले इंतिज़ामिया खे, जंहिंखां पोइ DC ठट्टो हिकु अहम हंगामी गॾिजाणी कई आहे, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कई वई आहे, पुलिस खे हिदायत कई वई आहे SOP ते अमल दरामद खे यकीनी बनायो वञे। जंहिं बाबति DC ठट्टो उस्मान कनेर जो चवणु आहे त समूरनि असिस्टेंट कमिश्नर ऐं पुलिस खे हिदायत कई वई आहे त दुकाननि ते जेके मार्केट्स आहिनि उन्हनि ते SOP जे अमल दरामद खे यकीनी बनाइण लाइ हिदायत कई वई आहे। ख़ासतौर ते दुकानदार जेके आहिनि कारोबारी मर्कज़ अज़नि ते मास्क ऐं सैनिटाइज़र ऐं हैंड ग्लव्स जो जिते इस्तेमालु न थींदो उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी, जंहिं लाइ कमिश्नरनि खे ख़ासि हिदायतूं जारी कयूं आहिनि। महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, ठटे मां अव्हां खे ख़बर ॾियूं पिया, जिते कोरोना वायरस जा 28 केसिस साम्हूं आया आहिनि ऐं मुतासिरनि जो अघु वधी 200 थी वियो आहे। जॾहिं त ठटे में हिन वक़्त ताईं 50 मरीज़ कोरोना खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका आहिनि। ठटे में मक़ामी सतह जा केसिस वधी रहिया आहिनि, जंहिं सबबि अॼोके ॾींहं में वधीक 28 केसिस रिपोर्ट थिया आहिनि ऐं मुतासिरनि जो अघु वधी करे 200 थी वियो आहे। ॿिए पासे कंडियारो मां ख़बर ॾींदासीं।